पुट छा नालो आहे? वहीदा गबोल। किथे रहंदा आहियो? रज़ाकाबाद मलिक कराची। कहिड़े स्कूल में पढ़ंदा आहियो? एग्रो। छा थियो बाबा? मिस बिना वजह मतलब के डंडो आणले कलाक पूरो बिहारी। मिस जो नालो छा आहे? मिस तेमीना। सरकारी स्कूल में पढ़ंदा आहियो? हाँ जेको लोअर सेकेंडरी स्कूल आहे रज़ाकाबाद में, हुन में? जी। जेका जंहिं तव्हां सां तव्हांखे मारियो आहे, तशदुद कयो आहे, जंहिं तव्हांखे बीहारियो आहे, उन उस्तादाणी जो नालो छा आहे? मिस तेमीना। मिस तहमीना। ऐं तव्हांजी हेड मास्टरनी जो नालो छा आहे हुते? मिस सलमा। मिस सलमा। किथे धक लॻो आहे बाबा? किथे मारियो अथई? उते ॿिनि जॻहियुनि ते कोथे कयो। अच्छा, सूर थिए थो? जी। कहिड़ो कसूर हो तव्हांजो? मतलब के टेस्ट मूंखे यादि न हो, मुझे यादि करे ॿुधाइनि पोइ मतलब के पें पई पोइ यको पूरो कलाक बिहारी। पूरो कलाक बीहारे छॾियईं? हाँ। उते ॿियूं उस्तादाणियूं कोन हुते स्कूल में? ॿियूं आहिनि, अॼु मैडम न आई हुई। मैडम न आई आहे? तव्हां हुते जो बीठा हुआ त ॿियूं शागिर्दाणियूं बि हुयूं तव्हां सां गॾु? जी। उहे वेठियूं हुयूं? वे बीठियूं। सभु बीठियूं? हाँ। ॿियनि खे बि मारियो अथई छा? जंहिंखे जेके यादि हो उन बिहारनि पे, न यादि हो उन बिहारनि पे। अच्छा, मारियो सिर्फ़ु तव्हांखे अथनि? न सभिनी खे हथ में मूंखे खाली हॾ में ॾिनई। अच्छा, छा सां तव्हांखे मारियो अथनि? मूंखे टेस्ट न यादि हो। न, हथ में छा हुयो हुननि खे? और पैम्प पाणीअ जो। पाणी जी पाइप? लोहो छा उहो? प्लास्टिक। प्लास्टिक जो गोरो धगणो लॻी वियो आहे? हाँ। हाणे छा थिए बाबा? तव्हां ॾे को पोइ उस्ताद आयो आहे? कोई उस्तादणी आई आहे न ॿीहर? न आयल नयूं आयूं आहिनि टीचर, पोइ इहे चलो तुम सिर प्रिडिक्ट करायूं आहिनि, पोइ सभिनी खे चवंदा घरां बोर रधे अचो, हीअ रधे अचो, हीअंर अचो रुमाल हथ जो ठाहे अचो। बोर्ड बि रधे अचो ऐं रुमाल खणी अचो तव्हांजे लाइ? हाँ, प्रैक्टिकल। तव्हांखे चयऊं? हाँ, सभिनी खे चयूं। छाजे लाइ? अलाह पेपर में मतलब 25 नंबर जो आहे। मां हो चवंदा असांखे मानी मानी खारायो, असां तव्हांखे पोइ पास कंदासीं? न चवंदा मेरे के थोरो असांखे थोरो अमी खाओ। अच्छा, खारायो? हाँ। तव्हां कॾहिं बोर्ड खणी आयो? असां सभिनी पैसा ॾिना हुआसीं। घणा पैसा ॾिना आहिनि? 100 100 रुपयो। पोइ कंहिं वरितो तव्हां खां? असां पाण मतलब के वठ करे पोइ घरां रधे पोइ असीं स्कूल ते खणी आयासीं। अच्छा, ॿारनि तव्हां गॾु जेको आहे 100 रुपयो गॾु कयो? हाँ। घणा ॿार हुआ? 10 ॿारनि। उहा मानी कंहिं कंहिं खाधी स्कूल में? अधु मतलब के टीचर रखो, अधु वरी असां ॾिनो। सभिनी टीचर उहा मानी खाधी? हाँ। हुन में हेड मास्टराणी बि खाधी? हाँ। सभिनी? कॾहिं कॾहिं मानी तव्हां करे विया? महीनो थी वियो। महीनो थी वियो? पोइ वरी नथा चवनि? वरी अचो रुमाल जेको हथ जो बनाए अचो। अच्छा, तव्हांखे रुमाल चवंदा, ॿियनि छोकिरियुनि खे छा चयो अथनि? ॿियनि कंहिंखे चयो विहाण बनाए, कंहिंखे चयो टेबल लाइ मतलब के रुमाल, कंहिंखे ईअं चयो। ॿियो चयो कपिड़ा सिलाई कराए अचो। पंहिंजे घर जा? हाँ। कहिड़ियूं कहिड़ियूं टीचर चवंदियूं कपिड़ा सिलाई करायो? मिस सलमा चवंदी आहे बस। मिस सलमा जेका हेड मास्टराणी आहे? हाँ। मिस सलमा हेड मास्टराणी चवंदी आहे कपिड़ा सिलाई करे ॾियो? कपिड़ा ईअं त रुमाल थियो या त विहाणे जो मतलब के कपिड़ो इहो। तव्हां सची ॻाल्हि कयो था? जी। पोइ तव्हां कॾहिं हुननि खे ॾिना आहिनि कपिड़ा या सिलाई करायो? हेर असां चई नी कंहिंखे कंहिंखे चयो कपिड़ा करे अचो, कंहिंखे चई इहो रुमाल। रुमाल कंहिं ॾिनो आहे? मतिलबु विहाणे जी शेवा कंहिं ॾिनी आहे ठाहे? न। पोइ उस्तादनि तव्हां ठाहे ॾींदो, पोइ अहिड़ो गुनाह त न आहे? उस्तादनि तोहफ़ो ॾिबो आहे, तव्हां बि ॾियो न। मां चयो असां रुमाल के मिल के पोरियो केरु करे ई नथो, पोइ असीं मिल के बाज़ार मां वठी ईंदासीं। अच्छा, तव्हां बाज़ार में। हाणे मूंखे ॿुधायो, तव्हांखे सूर थिए थो? जी। घणो सूर थिए थो?